मार्फत जेकर तू रुस्तम खान से मिले तो उनके शक पजी दो इन्हीं करे असां जो गोट मानू पाण सां गद न वठी वञा बादशाह तव्हां जो मानू मां कोन वठी वेंदुसि पर मूंखे दग लायो त इहो रुस्तम खान हूंदो किथे इन लाइ तोखे पीरल जे गोठ जो पासो वठणो पवंदो हिन निभागे जो गोठ काथे आहे मूंखे त का बि ख़बर नाहे इन लाइ मां तोखे हिकिड़ो माण्हू पाण सां गॾु साण करे ॾींदुसि बादशाह त पोइ इहो माण्हू घुराए वठो एतिरी जल्दी छा जी आहे मानी खाए वठ आराम कर शाम धारे तोसां हिकिड़ो मां माण्हू करे ॾींदुसि जेको तोखे पीरल जे गोठ वठी वेंदो ऐं थी सघे थो त उतां तोखे वधीक ख़बर पवे चबो त पीरल जी मार्फत रुस्तम खान सां मिलणो पवंदो इन जे करे जो रुस्तम जो हिते को बि ठिकाणो कोन्हे ठीक है बादशाह तब पोइ मां पीरल जो को मिट माइट तारींदुसि हकीम इहो थी पीरल जो गोठ वधीक मां पाण चाचा कयां थो मुंहिंजे लाइ ॿियो को हुकुम हुजे त ॿुधाए छॾ जेको कमु करी ख्याल सां कजां रुस्तम नांग थी नांग नंगण में देरि न कंदी मूंखे नांगनि जो ज़र कढण ईंदो आहे हाणे तूं वापसि वञ ईअं न त मथां तूं बि ॾकिजी वञी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम छा पिया ॾिसो इहो ई ॾिसो पिया त इहा इन बराणी कीअं कई दस त कोन पुॼान पर ॾाढियूं मिठियूं कयूं हिन में हिन जो को बि ॾोह न आहे हकीम हिन ॿाराणी करे अॼु तोखे वठी आयो आहे सुभाणे कंहिं ॿिए खे वठी अचे मथां बीहारींदो बाबा आजो की ग़लती माफ़ कयोसि ठीकु आहे अचो वियो बाबा वेहूं कोन पिया बस मिड़ी तव्हांखे न्यापो ॾियणो असां वञूं पिया भला ख़ैर जो न्यापो आहे न अबा वारस खान पंधु करायो आहे ॻाल्हि कयो तव्हां सां मिलण थो चाहे किथे जेकर तव्हां तकलीफ़ करे उतां ते अचो त तव्हांजी वॾी महिरबानी ठीकु आहे तो हल मां ॾींहं ॿिनि में अची वेंदुसि वाह रेशम तां कोई कम सां निकिरी वञे पको ॾींहुं ॾियो त जीअं तव्हांजो इंतज़ारु कयूं हकीम हकीम ॿार न थी मूं तोखे चयो न ॾींहं ॿिनि में मां अची वेंदुसि छो भला असांजे मथां इतबार घटि थी वियो आहे छा हकीम ॻाल्हि एतबार जी कोन्हे इत्तफ़ाक़ कॾहिं बि थी सघे थो इंसान खे पंहिंजा पेर पुख़्ता करणु घुरिजनि ॿियनि खे मयार ॾियण जी ज़रूरत कोन्हे ठीकु आहे रुस्तम खान जॾहिं तव्हांजी दिलि चे हलिया अचो असां तव्हांजो इंतज़ारु कंदासीं घणा ॾींहं न लाहींदव त बहितर आहे छो त तव्हां में कमु तकिड़ो आहे कोन लाहींदुसि घणा ॾींहं कोन लाहींदुसि राति या ॿी राति तव्हांजो महिमान आहे बसि त पोइ असांखे इजाज़त अॻु में जेकॾहिं रहो त तव्हांजी ख़िदमत कयूं इहा तकलीफ़ तव्हांखे न ॾींदुसि ठीकु आहे पोइ मोकिलणी न आहे यारो यारी रह सघे सलाम चइजांइ वालेकुम सलाम रुस्तम सट मार त सफ़ा ॿाहिरि निकितो ख़ैर आहे पीरल ॿार त आहे न हुनजो ॿियो न आहे उथे वेठो ई कोन्हे न साईं न मां वॾे रेस सां एॾो वॾो धोखो नथी करे सघां छोरी जे तूं ईअं न कयो आहे मुंहिंजो चवण न वताई त न पोइ हितां जी रहंदी आहे न हुतां जी रहंदी आहे पोइ तोखे न माइट क़बूल कंदई ऐं न ई असां क़बूल कंदासीं सोडा तूं ख़ामोश छो आई ॻाल्हाई छो नथो तो त मूंसां गॾु जीअण ऐं मरण जा वाइदा ऐं वचन कया हुया सोढो सॼी उमिरि तोसां भंग में रंग मिलाईंदो रहंदो पर हिन खां पहिरियां तोखे अधीअ जो चवणु वठणो पवंदो सोनी तोखे मां पंहिंजे घर जो भाती सम्झंदी आहियां जे तूं बि मूंखे पंहिंजो सम्झंदी ऐं मां ते एतमाद कंदी त फ़ाइदे में वेंदी रेसियाणी मां ड्रिजां थी त किथे मूंखे बदनाम करण खां पोइ तव्हांजा त डरा न थी वञनि पोइ त मां कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे क़ाबिल ई न रहंदसि सवाइ ख़ुदकुशीअ जे ॿियो को मूं वटि रस्तो ई न बचंदो तोखे मां ख़ुदकशी न करणु ॾींदसि
इहो रईसाणी सकीना जो वाइदो आहे, तूं हिन घर जी इज़त बणिजी रहंदी। सोनी असांखे हिकु चक्कर पंहिंजे मक़सद में कामयाबु थियण ॾे, हकम खे हितां तड़े कढूं, पोइ बाक़ी असां सभु भंग में रंग मिलाए सॼी ज़िंदगी ऐश कंदा रहंदासीं, सॼी ज़िंदगी। इहो हाकिम जे मूंखे ठुकरायो, जॾहिं इनखे इन हवेली मां तड़े कढंदासीं न त पोइ हिसाब बराबरि थींदो। अरे सियाणी, तूं जीअं चवंदी मां कंदसि, पर मूंखे भउ थो थिए त उन मौके ते हाकिम ख़ान किथे मूंखे मारे न विझे। उन वक़्तु असां सभु तोसां गॾु हूंदासीं। हाकिम खे कहिड़ी मजाल आहे जो तुंहिंजे भर में अचे? हा सोनी, हाकिम तुंहिंजो वार बि विंगो न कंदो, इहो सोढे खान जो तोसां वाइदो आहे। सोनी, उथ हाणे तूं पंहिंजे कमरे वञी आराम कर, दिलावर ख़ान अचण वारो हूंदो। नज़ीरा, उथ सोनी खे पंहिंजे कमरे में वठी वञ। अच सोनी। अदी, हाकिम सोनीअ खे मारण जी पूरी कोशिश कंदो। असांखे इहो सोचणु खपे त सोनीअ खे कीअं बचायूं। सोडा, बाक़ी मां छा थी चाहियां? छा दी? मां बि इहो ई थी चाहियां त सोनी हाकिम ख़ान ते इल्ज़ाम हणे, हाकिम ख़ान जज़्बात में अची सोनीअ खे मारे विझे। न रहंदो बांस, न वॼंदी बांसुरी। फिर रात वास खाना तो निकर मोटरसाइकिल बंदोबस्त कर। पोइ हे था कयूं, ॻोठ निकिरी था रहूं, मंझंदि 5 वॻे तक मानी खाई उतां गाॾी कढी सिधो वारस खाने ॻोठ हलिया रहंदासीं। ईअं ठीकु आहे। दोस्त न, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त वारस खाने जो असां में कहिड़ो कमु आहे। फिर इहा ॻाल्हि त मूंखे बि सोचण ते मजबूर करे पई। किथे धोखो त न थींदो? थी बि सघे थो। पोइ त ज़रूरी न आहे हलणु। जेकॾहिं न हलंदासीं त कायर छॾिबासीं। थी सघे थो को ॿियो कमु हुजनि, ऐं थी सघे थो त धोखो बि ॾियनि। इहे ॿई ॻाल्हियूं सोचे असांखे होॾां हलणो पवंदो। जेकॾहिं धोखे जो सोचियो अथनि त पोइ 2-3 ॾींहं छा महीनो तरसी हलंदासीं न, तॾहिं बि धोखो ज़रूरु कंदा। तंहिंजे करे ॾींहुं न पर टाइम मटाए हलणो पवंदो। पोइ कहिड़े टाइम ते हलणो आहे? विरल हितां थोरो सवेर निकिरी हलणो आहे। राति उते रही सुबुह सवेर जो वारस खान सां मिलंदासीं, जीअं अछनि कारनि जी ख़बर पवे। बाबा साईं, ये ॾाढा ख़ुशि नज़र पिया अचो। ममता वाली मुंहिंजी ज़िंदगी जो वॾे में वॾो ख़ुशीअ जो ॾींहुं आहे, ऐं मूंखे ख़ुशि थियण ॾे। बाबा हाकिम ख़ान, ख़ुदा करे त तुंहिंजो ख़ुशि हो सदाईं शाद ऐं आबाद रहंदो। आमीन। वेह बाबा, वेह, शाबाश, वेह बाबा, वेह बाबा। अल्लाह। हाकिम ख़ान, इन ये ख़ुशीअ जे मौके ते हिकिड़ो वाइदो मूंसां बि करे छॾ। हुकुम कयो वॾा वॾा, हुकुम कयो। हिकु छा, अॼु मां तव्हां सां 1000 वाइदा करण लाइ तयारु आहियां। हाकिम ख़ान, वाइदे वफ़ाई न हुजे त 1000 वाइदा बि बेमक़सद ऐं बेमाना हूंदा आहिनि। वॾा वॾा, वाइदे वफ़ा थींदी, पोइ छो न उन जे लाइ मुंहिंजो सिर हलियो वञे। तव्हां सिर्फ़ु हुकुम त करे ॾिसो त वाइदो कहिड़ो करिणो आहे। तुंहिंजे सिर घुरण जो वाइदो न वठंदुसि हाकिम ख़ान, छो त तुंहिंजी ज़िंदगी मूंखे पंहिंजे सिर खां बि वधीक प्यारी आहे। बसि मूंखे ख़ौफ़ आहे त तुंहिंजे अंदर जे क्रोध जो, जेको हाकिम ख़ान हर वक़्तु बाहि उगाचींदो रहे थो, बाहि। अदारा जॾहिं इहे ख़ुशियूं मूंखे नसीब थींदियूं न, त मां पंहिंजे क्रोध खे अमृत सम्झी पी वेंदुसि। मां बि इहो ई चाहियां थो हाकिम ख़ान त पंहिंजे अंदर जे क्रोध खे ख़तम करे यार मूं वांगुरु मोहबती माण्हू बणिजी वञ, ॾाढो सुकून मिलंदी। बाबा साईं, हर कोई माण्हू तो वांगुरु मोहबती माण्हू थो थी सघे। मुमताज़, मोहबती माण्हू बणजणु हरू भरू एॾो ॾुखियो बि कोन्हे।
सिर्फ पंहिंजे अंदर जे क्रोध खे ख़त्म कर ऐं हर मसइलो मोहबत सां सुलझाइण जी कोशिश कर। अदावरा तव्हांजी इहा मोहबत जी ॿोली माण्हू कोन सम्झंदा आहिनि, पर जेकॾहिं सोटी साण हुजे न त सभई माण्हू आॾो हूंदा आहिनि। हाकिम ख़ान, जॾहिं तूं ॿिए जा ॾाढ जे वसीले नथो झुकणु चाहीं त ॿिए खे ॾाढ सां छो थो झुकणु चाहीं बाबा? अॼु मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ त कंहिंखे बि कमज़ोर सम्झी ॾाढ वसीले झुकाइण जी कोशिश न कंदो कर, न त कुदरत वारो तोखे एतिरो त कमज़ोर करे छॾींदो जो तूं कंहिंजे अॻियां बि कंधु खणी हलण जहिड़ो न थींदे। मां तव्हां सां वाइदो थो कयां त मां बि तव्हां जीअं मोहबती माण्हू बणिजी ज़िंदगी खे ख़ुशगुज़ारण जी कोशिश कंदुसि। हाकिम ख़ान, वॾो सुकून मिलंदे, वॾो सुकून मिलंदे। ख़ैर हुजे, छो था मिस्किननि जी कल लायो? माई तूं वटि परे थी जे विच में आई है न त हिन सां गॾु तोखे बि हली थाणे में टंगींदुसि। तो मूंखे थाणे ते छा वठी हलंदे? यादि रखो, जे मुंहिंजे भाउ मूं हथ न कढी न त मां पाण थाणे ते हलंदसि। पर मूंखे इहो त ॿुधाए त मुंहिंजे भाउ जो ॾोह कहिड़ो आहे? हिन जे ॾोह जी ख़बर थाणे ते पवंदी, थाणे ते। पोइ हलो हलो, मां बि हलां थी। सरमाई वॾी मुसीबत आहे, मसालो खड़ो कंदी। ॾिसां त कहिड़ो थी मसालो खड़ो करे। सर हिन मुखड़े हथ कढूं था जेसि ताईं मजू हथ न ॾींदो न हे थाणे ते उबता टंगियल हूंदा। मजू हिननि जे करे हथ कोन ॾींदो, कोन मुखो लिखाए वठो। हा, बाक़ी पाण लूला लंगड़ा त कोन आहियो। वञो वञी ॻोल्हियो न मजूअ खे, मिस्कीन खे था मारियो। सर बहितर ईअं थींदो हिन मां हथ कढूं। संभाल पंहिंजे पोड़े खे ऐं सम्झाए छॾेसि, अॻिते जे हिननि जे घर जे आसपास में नज़र आयो न त थाणे ते उबतो टंगे मारींदोमांसि। पर साहब, मुंहिंजो कसूर कहिड़ो आहे? कसूर जा सका हलजो थी। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। रब छल हिन जे औलाद नालायक जहिड़ी औलाद कंहिं ॿिए खे न ॾे। अल्लाह पनाह ॾे। इहो सुठो थियो थी जो तूं अची वई आहे, न त मुंहिंजे त पुठनि जी खल ई लाहे छॾियां। न तूं त हुननि सां गॾु थियण जे लाइ आयो आहीं। अञा त पंहिंजी आकाह बि घुराईंदे। ओ अदा ॿुधी कोन। ओ हरामखोर छा चई वियो? चई त वरी जेकर हिननि जे घर जे पासे में ॾिठोमांसि या घिटीअ में ॾिठोमांसि त थाणे ते टंगियल हूंदो। तौबा मुंहिंजी, तौबा अदी, मुज़ारी कई ज़ारी। हाणे ज़ारीअ खे छॾ अदा हिन ज़ारीअ खे। हलो घर का घर जी कुंड वसाए वेहो त वरी अचई न का वरी मुसीबत नई। अदी हाणे हल त हली घर वाहेरा वसाई। हलो अदा, हलो हलो। गुलाम कादर जे पते जी ख़बर था? गुलाम कादर तो बेचारो गुज़ारे वियो। हाँ, गुज़ारे वियो? अबा बुख ते गुज़ारे वियो। मोलू खे पैसा केरु ॾींदो हाणे हिते न वञी घर वञी लुड़ कर। छोरा पोइ सही ॻाल्हि ॿुधायो। इतबार न थई त वञी घर ॾिसीस। हाणे जो हाणे दम ॾिनो अथई बुख ते। मां किथे गुलाम कादर जो लाश ॾिसी थो सघां? मूंखां पहिरियां ई शक हुयो त मोलू जा पैसा किथां ॾेई सघंदो। हाणे मज़ो थींदी जॾहिं ॿई पाण में मिलंदा। सिकंदर खान हिन जो गड़बो आहे। हिन कहिड़ी ख़बर ते न छोरो किथे आहे? साहब सही वो तो अखबार में भी जाना चाहिए तो मुझे नहीं चिल्ड्रन छोड़े तो कौन बात तो बोली मुझे भी मुझे ये ना के बयान ॾियण मां छा वरंदो? मूंखे ख़बर आहे त जॾहिं बि तुंहिंजो छोरो पुलिस जी गोलीअ में मरंदो न सभ खां पहिरियां तूं ईंदे तूं हुनजो लाश वठण लाइ। मुझे पुट जे लाश के भली कुत्तो न खाराए छॾिजे। मां
कदे भी मालिकी कोन कंदो, कदे भी मालिकी कोन कंदो, कदे भी मालिकी। सिकंदर हिन मां हथ कढ। सर जेकॾहिं मूं हिनखे छॾियो त मजू असांखे कॾहिं बि हथ न ॾींदो। सिकंदर असां हिनखे कानूनी तरह नथा विहारे सघूं। सर जॾहिं हू कानून जी लताड़ कनि था त पोइ असां हिनखे छो नथा विहारे सघूं? न सिकंदर न, इहो ग़लति आहे, बिल्कुलु ग़लति। सर इहा तव्हां मुंहिंजे मथां महिरबानी कयो, महिरबानी करे तव्हां विच में न अचो, मूंखे छूट ॾियो। पोइ ॾिसो त हिन मजूअ खे मां कीअं थो हथ कयां। हिन खे विहारण सां तोखे मजू कॾहिं बि हथ न ईंदो। सर हिनखे समूरी ख़बर आहे त हिन जो छोरो किथे थो रहे। ठीकु आहे सिकंदर, मां विच में नथो अचां, पर जेकॾहिं कुझु बि थियो न त उन जो ज़िम्मेवार तूं पाण हूंदी। ओके सर, अलाह कंदो कुझु बि न थींदो। सर जेकॾहिं कुझु थियो त हुनजी ज़िम्मेवारी मां पाण खणंदुमि। सर अञा मरकड़ी ॾियोसि। फिलहाल छॾियोसि त कुझु ज़ख़्म ठरनि, उन खां पोइ हिननि ते लूणु बुरके ऐं वरी पादर हणिजोसि त हिनखे कुझु ख़बर पए। वठी वञो अंदरि लाक में। ज़ीनत, ज़ीनत। छा है हवेली खणी मथे ते खई अथई। ओहो, सॼी हवेली में ॻोल्हियो अथमि ऐं तूं हिते वेठी। इहो घोट त राति बुकी विझण ईंदा, कुझु बंदोबस्तु कयो अथई? अबो यह शादी रुकजी न थी सके। अम्मा, शादी का कुझु ॾींहं जी रांदि न आहे जो हिकु ॾींहुं थिए ऐं ॿिए ॾींहुं ख़तमु। अम्मा तूं पंहिंजे रब ते भरोसो रख। मां तोसां आहियां ज़ीनत। ईंदा मायरा खे वनवाह में विहारियूं हलिया वेंदा, ॿी कहिड़ी तयारी कयां? औरतुनि जा लाइ जे कहिड़ा रस्म रवाज आहिनि उन्हनि जी मूंखे का ॼाण कोन्हे। चयुमि त तव्हां परेशान न थियो, जेके बि रस्मूं रवाज आहिनि मां उन्हनि खे पाण ई मुंहुं ॾेई वठंदसि। ज़ीनत वधीक पर त थिए, ईअं न थिए जो सतराजी जा माण्हू पाण ते खिलाइनि, जेकॾहिं थोरी बि कोताही रहिजी वई त का बि कोताही कान थींदी। तव्हां वञी ओताक ते आराम सां वेहो, शाम ॼञ आई त मां पाण ई मुंहुं ॾेई वठंदसि। ठीकु आहे, ठीकु आहे, मां वञा थो। वधीक होश मां न निकिर, पर हिकु ॻाल्हि कनि खोले ॿुध, जेकॾहिं का बि कोताही थी त उनजी ज़िम्मेवार तूं हूंदी। मां त सोचियो हुयो पंहिंजी तालीम मुकमिल थियण खां पोइ मां पंहिंजी ज़िंदगीअ जी नई सिरे शुरूआत कंदसि, पर मूंखे ख़बर न हुई त बाबा मुंहिंजी ज़िंदगीअ खे पंहिंजे दुश्मननि जे मथां घोर करे छॾींदो। तुंहिंजी ज़िंदगीअ जा ज़रूर ख्वाब पूरा थींदा, तूं मायूस न थी मुंहिंजी अम्मा, तूं मायूस न थी। अम्मी हाणे इन्हनि कूड़नि गिलासनि मां कुझु बि कोन वरंदो। मुंहिंजे कंध ते काती रखण लाइ ॼाण जलाद अची पहुतो।